जी नाज़रीन, इन वक्त मौजूद आहियूं कराची प्रेस क्लब आडो, जिते डॉक्टर नमरता के कत्ल खिलाफ़ सिंध ग्रेजुएट एसोसिएशन की ख़वातीन विंग पारां ही एहतजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। हिन एहतजाजी मुज़ाहिरे में सियासी समाजी अॻवाननि सां गॾोगॾु औरतुनि जो वॾो तादाद शामिल आहे। अचो त हिते एहतजाज में शामिल सिविल सोसाइटी के नुमाइंदनि खां मालूम कयूं त डॉक्टर नमरता के कत्ल ऐं अॼोके एहतजाज बाबति उन्हनि जो कहिड़ो मौक़िफ़ आहे। जंहिंजे खिल में हिकिड़ी मुर्क में हिकिड़ी तवानाई आहे, उहा छो पाण खे मारींदी? उन्हनि असबाब ते छो नथो गौर कयो वञे? तो कहिड़ी छो था चओ त हुन पाण खे मारियो? जेकॾहिं पाण खे मारियो त को मुहरिक हूंदो, को सबबु हूंदो, ॻोल्हे लो उहो सबबु। उन ज़ालिमनि खे कातिलनि खे पधरो त कयो। गर्ल्स हॉस्टल में जिते पीउ ऐं भाउ खे बि अचणु न ॾिनो वेंदो आहे, उते धारियो मर्द कीअं आयो? अवलीन ॻाल्हि त इहा आहे। ऐं हैरत आहे, चवनि था दबंग पुलिस ऑफिसर आहिनि। 1.5 महीने में हिकिड़ो एसएचओ बि वॾे खां वॾी वारदात 24 कलाकनि में ॼाणे वठंदो आहे त कहिड़ी थी आहे। जॾहिं तहक़ीक़ न थी, जंहिं माण्हू चयो माना शी हैज़ सम वेस्टेड इंट्रस्ट, तंहिं करे इहे हिन में मुलविस आहिनि कंहिं न कंहिं शकिल में, हिननि खे गिरफ़्तार कयो वञे। बाक़ी मां इहो चवंदुसि त इहो तमामु ज़्यादती आहे, तमामु ज़्यादती आहे। हे सम्झो डबल मर्डर आहे। असां चऊं था त पहिरीं असां वटि वीसी खे हटायो ऐं जेके माण्हू चवनि था त हीअ ख़ुदकुशी आहे, क़तल, उन सभिनी खे उन्हनि सभु तहक़ीक़ में शामिलु करणु खपे। सिंध में जेकॾहिं इन क़िस्म जा वाक़िया थिया ऐं अहिड़ी नाइंसाफ़ी थींदी रहंदी त पोइ मां सम्झां थो त असांजो मुआशिरो तमामु ख़राबु ऐं ग़लति रस्ते ते वञी रहियो आहे। इन करे असां हिन सॼे वाक़िए जी मज़म्मत कयूं था। बच्ची की किरदार कशी भी की गई और ये भी कहा गया कि लेकिन हमारे नज़दीक सबसे अहम ये है कि हमें ये ना बताया जाए कि कौन कैसा था, हमें ये बताया जाए कि किसी इदारे के अंदर जुर्म क्यों हुआ। जेके भी असुल मुजरिमन चाहे उन्हनि जा केॾा बि ड्रिघा हथ छो न हुजनि, असुल मुजरिमन खे सज़ा ॾिनी वञे। ईअं न त कंहिं ॿिए वीचारे ग़रीब गुरबा खे अॻियां हाणे बेगुनाह खे तव्हां फाईअ ते चाढ़े छॾियो। इन जो मतिलबु इहो आहे त असां पंहिंजी नियाणियुनि खे हाणे पढ़ायूं बि न, त इन जो इंसाफ़ ज़रूरु थियणु घुरिजे। इन छोकिरीअ जो इन जो खून जेको आहे उहा बेकार न वञणु घुरिजे, इन जी तहक़ीक़ थियणु घुरिजे। एहतजाज में शामिल अॻवाननि जी ॻाल्हियूं ॿुधियूं। इन जो चवणु आहे त नमरता जे क़त्ल सां अगरि इंसाफ़ न थियो त इहा सिंध जे नियाणियुनि खे तालीम खां परे करण जी साज़िश सम्झी वेंदी। कैमरामैन जावेद जॉन सां गॾु असद मुमताज़, कराची। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।